अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीबल्लाह, नहमदु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम। जियां त को भी हज़रात हिन फ़ानी जहान मां जॾहिं इंतकाल वफ़ात करे वेंदो आहे त उन जे लाइ टिजो, वरसी, चालीहो उन मुर्दे जे खाइण जे नियत तक़सीम करे ग़रीबनि मिसकीननि खे खारायो वेंदो आहे। उन जी शरीयत में हैसियत छा आहे? अहले सुन्नत वल जमाअत जे नज़दीक मुसलमान पंहिंजे हर नेक कम जो सवाबु ॿिए मुसलमाननि खे बख़्शे सघे थो। जंहिंखे सवाबु बख़्शियो वञे उहो ज़िंदा हुजे चाहे उहो मुर्दा, ॿिन्ही सूरतुनि में जाइज़ आहे। फ़तावा शामी में वफ़िल बहरे मन साम औ सल्ला औ तसद्दक़ व जअल सवाबहु लगैरुहु मिनल अमवात वल अहया जाज़ व युसल्ली सवाबहा इलैहिम इंद अहलि सुन्नत वल जमाअत कज़ा फ़ी बदा सुम्मा क़ाल व बिहाज़ा इल्मुन अन्नहु ला फ़र्क़ बैन अयलौनल मजऊल लहू मैतन औ हया। शामी जुल्द पहिरियों सुफ़ो 666 जे अंदरि लिखे थो ऐं बहरे राइक में आहे त जंहिं रोज़ो रखियो या निमाज़ पढ़ी या सदको कयो ऐं उन जो सवाबु पंहिंजे इलाइक़नि जे मुर्दनि या ज़िंदा खे पहुचायो त जाइज़ आहे। ऐं उन जो सवाबु अहले सुन्नत वल जमाअत जे नज़दीक एसि ताईं पहुचे थो अहिड़ी तरह बदा में आहे। पोइ फरमायूं त उन खां मालूम थियो त मजहूल लहू जंहिंखे सवाबु मोकिले रहियो आहियां ऐं ज़िंदह या मुर्दा में को बि फ़र्क़ु न आहे। टिजो, ॾहों, चालीहों में क़ुरान ख़तमु कयो वेंदो आहे ऐं कलमो शरीफ़ पढ़ियो वेंदो आहे। नीज़ फ़ुक़रा खे, ग़रीब मिसकीननि खे ताम खाधो खारायो वेंदो आहे। क़ुरान ऐं कलमो शरीफ़ ख़ुदि पढ़ंदो वधीक बहितर आहे या ॿियनि खां पढ़ाए ऐं उहो सवाबु उन लाइ बख़्शिश कयो वञे, ॿिन्ही तरह सां जाइज़ ऐं दुरुस्त आहे। आम मुसलमाननि जी वरसी, चालीहो ऐं टिजो जो ताम ग़रीबनि खे खाराइण सां मैयत खे उन जो सवाबु मिलंदो आहे। लिहाज़ा ग़रीबनि खे खाराइणु घुरिजे। सरकारी दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खां पुछियो वियो, या रसूल अल्लाह, छा मरी वियल जे लाइ सदको जाइज़ आहे? पाण फरमायूं, इन्नहु यसिल्लु इलैहिम व यफ़रऊन बिही। उन मरी वियल लाइ सदको कयो था, इहे उते पहुचनि था। सरकार फरमायो व यफ़रहून बिही, उन ते उहो ख़ुशि बि थींदा आहिनि। सरकार खां पुछियो वियो, क़िबला कीअं ख़ुशि थींदा आहिनि? पाण फरमायूं, कमा यफ़रहु अहदुकुम बल हदिया, जीअं दोस्त दोस्त खे तोहफ़ो सूखड़ी मोकिलींदो आहे उहो उन ते ख़ुशि थींदो आहे, अहिड़ी तरह सां मुर्दो बि ख़ुशि थींदो आहे। इहा हदीस सुनन निसाई में रवायत सां मशहूरु ऐं मारूफ़ आहे।